जिनासनामा के आगाह कंदा हलूं। सीता रोड जे सरकारी अस्पताल में फोत थियल ॿारड़े जे वारसनि डॉक्टरनि ते ग़फ़लत जो इल्ज़ाम हयो आहे। अस्पताल में मुबैना तौर डॉक्टर न हुजण जे करे ॿारड़ो फोत थी वियो आहे। वारसनि पारां एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त अस्पताल में डॉक्टर न हुजण जे करे ॿारड़ो फोत थी वियो आहे। वाक़िया अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। सीता रोड जे सरकारी अस्पताल में फोत थियल ॿारड़े जे वारसनि डॉक्टरनि ते ग़फ़लत जो इल्ज़ाम हयो आहे। अस्पताल में मुबैना तौर डॉक्टर न हुजण जे करे ॿारड़ो फोत थी वियो आहे। वारसनि पारां एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त अस्पताल में डॉक्टर न हुजण जे करे ॿारड़ो फोत थी वियो आहे। वाक़िया आगाह कई पिया। सीता रोड जे सरकारी अस्पताल में फोत थियल ॿारड़े जे वारसनि डॉक्टरनि ते ग़फ़लत जो इल्ज़ाम हयो आहे। अस्पताल में मुबैना तौर डॉक्टर न हुजण जे करे ॿारड़ो फोत थी वियो आहे। वारसनि पारां एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त अस्पताल में डॉक्टर न हुजण जे करे ॿारड़ो फोत थी वियो आहे। ख़बर ॾियूं पिया। सीता रोड जे सरकारी अस्पताल में फोत थियल ॿारड़े जे वारसनि डॉक्टरनि ते ग़फ़लत जो इल्ज़ाम मढ़ियो आहे। अस्पताल में मुबैना तौर डॉक्टर न हुजण जे सबबि ॿारड़ो फोत थी वियो आहे। वारसनि पारां एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त अस्पताल में डॉक्टर न हुजण जे करे ॿारड़ो फोत थी वियो आहे।